मूं चयो दिलबर खे गुलशन बहार खे आण थो दिलरुबा चयो हाज़ुर साईं उन में हथ वंडाए कलो के सिंध सकाफ़त जो जेको प्रोग्राम हुयो सिंध कल्चर डे जो उनजे मुतलिक़ जेका सिंध में टोपी अजरक जो पैगाम पे हलियो काफ़ी तमामु सुठे पैमाने में कल असां कराची वियासीं तमामु हिकिड़ो ज़बरदस्त कामयाबु प्रोग्राम थियो उन सिंध कल्चर जे हिसाब सां अॼु असांजो पीपुल्स पार्टी जो वर्कर ऐं सोशल वर्कर असांजो सचलकोट जो रहायशी तमामु मोज़िज़ ऐं बहितरीन हस्ती तो ज़ाकिर हुसैन कांधड़ो जेको आहे उन ही सैयद टेंट सिटी लाइ हिकु बूटा आंदा आहिनि गुल आंदा आहिनि उन्हनि गुलनि जे मुतलिक़ उन्हनि खे पोखण जे मुतलिक़ भाउ ज़ाकिर हुसैन खां अचो कुझु सवाल कयो। अस्सलाम वालेकुम ज़ाकिर भाई। काफ़ी सारा बूटा अॼु जेका माना ही सिंध सकाफ़त जो जेको कल प्रोग्राम हुयो शायदि उनजी ख़ुशीअ में उनजे हिसाब सां ही त बूटा आंदा आहिनि बूटनि पोखण जो फ़ाइदो ऐं सिंध जेका असांजी धरती आहे उनजे माण्हू माण्हुनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो। इन सुकल ऐं ठट रूट जेका ज़मीन आहे नादरन बाईपास ते जेके बोर्ड मुतासिर मौजूदु आहिनि जेके गुज़िरियल 3 महीननि खां जेका हिते मौजूदु आहिनि उन जेका हालत ज़ार आहे हिते मिटीअ जो जेको आहे तूफ़ान वसे थो हिते पाणी कोन्हे को हिते ॿियूं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मौजूदु कोन्हनि थियूं असांजो बहितर सम्झो त जॾहिं सॼी सिंध जेको आहे सो पंहिंजे रंगनि में जेको आहे सो पोइजी चुकी आहे समाइजी चुकी आहे मुख़्तलिफ़ रंग हुया कल्ह जेको सकाफ़ती प्रोग्राम हुयो हीअ बि असांजी सकाफ़त आहे त असीं पंहिंजे जेको आहे माण्हुनि जे लाइ हुते गुल बूटा पोखे हुनजी आबहवा खे जेको आहे तब्दील कजे या हिते सरसर हिकिड़ो माहौल ठहे जेको हुनखे ख़ुशी महसूसु कराए। हिन जा फ़ाइदा कहिड़ा कहिड़ा आहिनि ज़ाकिर भाई? फ़ाइदा ही गुल ही बूटा जेके आहिनि से ही ॾिसण सां माण्हू जे सुबुह जो जेकॾहिं माण्हू सुबुह उथी सैर कंदो त हुनजी अखियुनि जो जेको आहे नूर वधंदो अखियुनि जी रोशनी वधंदी ऐं माण्हुनि खे ही माना मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे कमु ईंदा आहिनि हिन में जेका मुख़्तलिफ़ जेका शरबत ठहंदा आहिनि मुख़्तलिफ़ दवाऊं ठहंदियूं आहिनि मेडिसिन ठहंदियूं आहिनि जेके माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि ऐं हूअं बि सरसर ख़ुशहाल जेको माहौल आहे उहो माण्हू जे माना तबियत ते जेको आहे तमामु सुठा असर छॾे थो इन करे जेकॾहिं हिते जेको बयाबान आहे उन बयाबान में जेकॾहिं गुलिस्तान थींदो ही जॾहिं त इनशाअल्लाह सम्झां थो सॼी सिंध हिन ते नाज़ कंदी त जेके कल्ह जेके माण्हू रहा मुख़्तलिफ़ ज़िलनि खां मुख़्तलिफ़ तालुकनि खां पंजाब खां बलूचिस्तान खां माण्हू कई आया हुआ अॼु उन्हनि खे जेको आहे हिते को वण न आहे छांव न आहे हिन जी छांव हिन गुलनि जी छांव जेको आहे महसूसु कंदी उन में जेको आहे वॾो हिकिड़ो माहौल पैदा थींदो बहितर माहौल पैदा थींदो सेहतमंद माहौल पैदा थींदो। वॾी महिरबानी भाई ज़ाकिर हुसैन कांधड़ो सैयद गुलशन सैयद टेंट सिटी में आंदा आहिनि उनजो कुझु बूटा आहिनि। वॾी महिरबानी दोस्तो।